गुरु नानक सच्चे पातशाह के बफरजंद हुआ पर गद्दी सेवा ते मिली भाई लेने की। गुरु अंगद साहब के भी बफरजंद हुआ पर गद्दी मिली बाबा अमरदास साहब के। गुरु अमरदास साहब के भी बफरजंद हुआ पर गद्दी मिली भाई जेठा जी के गुरु रामदास साहब। सोडी सुल्तान गुरु रामदास सच्चे पातशाह बनया। गुरु रामदास साहब को पो गद्दी सोडी वंश में रही पर पोवी इन्हें के पी जी पग पुट के मिले उन हृदय के मिली जेको हृदय तैयार हो गुरु जे शब्द कमायण जो वो आसन जेको अंदर में तैयार हो जोत उते वनी टिकी। सवाला के गुरु रामदास साहब के टे पुट है पर गद्दी ते विराजमान सब का नंढे में नंढो थे। दावा तो वडी कई पृथ्वी चंद पर सतगुरु जी जोत गुरु अर्जन देव महाराज अंदर टिकी। आज संगत हुकुम के भाई गुरु अर्जन देव महाराज जीवन ते कुछ विस्तार थी वने। सोई दाता गुरु अर्जन देव महाराज पावन शब्द सतगुरु मेरा बेमोहताज इदा तस्या बर्दाश्त करे भी गुरु साहब बेमोहताज रहा मोहताजी न कड्यो। सतगुरु मेरे सच्चा साज मुझे सतगुरु मुर्शद के सच्चे रब पान जेड़ो करे दुनिया ते मोकलियो। ये रब कंजो बेमोहताज मोहताज ना है रब कंजो ये रब जो रूप रब जो नूर भी गुरु अर्जुन देव महाराज कंजो मोहताज ना है। सतगुरु मेरा सबस का दाता सबस सब नहीं जो दाता है सबन बख्शिशन करने जो। सतगुरु मेरा पुरख विधाता रब जी महसूसियत फीलिंग मुर्शद बख्शिश कंदो मुर्शद कराइंदो पुरख विधाता। अहिड़ो पुरख मुर्शिद विधाता जेको तकदीर लिखण वारो इतिहास भरिया पिया जिन जी तकदीर में सुख पुट दुनिया जा पदार्थ न भी हुया या दरगाह जी माफी न हुई मुर्शिद बख्शिश करे छड़ी इतिहास गवाह है। सतगुरु मेरा पुरख विधाता अहिड़ो पुरख मुंहिंजो मुर्शिद सब जी तकदीर लिखण वारो। गुर जैसा नाही को देव दुनिया अलग अलग देव वर्ती आप परचाईंदी गुरु जैसा नहीं मुर्शिद कामल हुजे गुरु नानक दाता जड़ो हुजे जे मुर्शिद जी मेहर थी वने वो बाकी केड़ी शय बंदे जे हिस्से नहीं दी या केड़ी शय वो प्राप्त नथो करे सके। हिकिड़े माण्हू मूंखे चयो यार आऊं वेंदोस बचपन खां ई कंहिं स्थान ते हाणे वञण बंदि कयो आहे जॾहिं को गुरबाणी जो रस आयो हाणे दिलि नथी थिए ॿिए पासे वञण जेके कम पहिरियों मां कंदो हुयुसि उहो कंदे दिलि नथी थिए। जॾहिं को बाबे गुरु नानक पातशाह जी बाणी जे तरफ़ ध्यानु वियो आहे न बाक़ी सभई कम मूंखे नथा लॻनि दिलि ते। चए थो हाणे वञण बंदि कयो आहे आस्थान तो मुझे न्यापो आयो आहे भई यादि कर तूं असांजी हाज़िरी नथो भरे जॾहिं लेखो थींदे रब वटि न असीं बि तुंहिंजी बांह कोन पकड़ंदासीं ईअं चवाए मोकिलियो चई मुरे
जने जरूरत पई ना असांजी असां भी तुंहिंजे दरगाह में लिखो मतलब बां कोन पकड़ंदासीं ऐं जी ज़हन में इहा शइ वेहिजी हुई मूंखां जी पुछई तव्हांजो हिन बारे छा ख़्यालु आहे मां 2 सवाल कयामांसि मूं चयुमि गुरु नानक साहब महाराज जे जीवन में तो मां जहिड़ा त केतिरा ई आया विया तो मां जहिड़ा केतिरा ई आया विया गुरु नानक साहब के तू समझी छा थो छो गुरु नानक साहब के असीं समझी सघिया ई न आहियूं अॼु ताईं बाणी प्रमाण करे थी जोत रूप हर आप गुरु नानक कहायो जोत रूप रब पाण गुरु नानक जो रूप धारिया जे गुरु नानक साहब के समझणो आया ॾिसणो आहे न बेबे नानकी जी नज़र सां ॾिसो राय बुलार जी नज़र सां ॾिसो किथे वञी करे सोच पहुती हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज्ञानी प्रेम सिंह कई एॾी कमाल जी हाणे कुछ टाइम थियो बाबो गुज़ारियो ननकाणा साहब कणा प्रसाद ठाहींदो केतिरे सालनि खां दया सिंह ग्रंथी जो पीउ जेतिरे तक कणा प्रसाद पूरो न थिए ओतिरे तक उथंदो कोन विराहे पोइ उथंदो उनजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अहिड़ी ॿुधाई हुन रोज़ केतिरा ई विज़िटर अचनि पिया ननकाणा साहब वीकेंड ते त सभनि जा सभई ईंदा आहिनि करतारपुर ननकाणा साहब ॿई जंहिंमें सभिनी धर्मनि जा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़े विज़िटर अची करे अख़बार वारे प्रेस वारे प्रसाद वरतो बाबे को और ये हिस्ट्री लिखे पियो तुनी बाबे को पुछई कणा प्रसाद वारे को बाबा राय बुलार ने कितनी जमीन गुरु नानक देव महाराज के नाम की थी 750 मरला ये लिखे ला तारीख में 750 मरला 750 मरला सी जी उन्हें पूछो न तो उनके चिड़ लगी बाबे के वो वडी उम्र जो उनके प्रसाद नहीं चाहिए ओए परा हट पंजाबी में चीज परे थी चीज छो चीज 750 मरला की होंदा है जी लिखा है जी गुरु नानक रब है वो गुरु नानक दुनिया दा अवतार है सारी धरती दा सतगुर ने रटन कीता है जिथे जिथे बाबा पैर धरे वो धरती उसदी हो गई 750 मरला किथे पूरा होएगा।